हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कल्ह पाण पढ़ियोसीं ही सत्य आहे या हू सच हो, ही सच आहे या हू सच हो। उन जो ॿियो भाग शुरू थो थिए। अगरि तव्हां इन जो पहिरियों भाग कोन ॿुधो आहे, पहिरीं महिरबानी करे पहिरियों भाग ॿुधो, पोइ तव्हांखे कथा पूरी तरह सम्झण में ईंदी। ॿियो भाग हितां शुरू आहे। ए राजन, थोरो सोच वीचार करे ॾिस। ही जागृत जगत जो तूं ॾिसे थो, कमकार व्यवहार करे थो, उन खे तूं सत्य थो सम्झे, पर जंहिं वक़्तु तो सपने में वेंदो आहीं त ही जागृत जगत उते हूंदो आहे, असल न। पर सपने खे ॾिसण वारो तूं हूंदो आहीं। वरी जॾहिं सपने खे छॾे तूं गहरी निंड में हूंदो आहीं, उते जागृत ऐं सपनो ॿई हूंदा आहिनि, असल न। पर तूं ॾिसण वारो हूंदो आहीं, जो जाॻण खां पोइ सभु ॿुधाईंदो आहीं त मां सपने में ॾिठो, ही खाधो, हिन सां मिलियसि, होॾे वियमि, मोटर में घुमियमि, नाटक ॾिसी आयमि, माइटनि सां मिलियमि। हिकिड़ो माण्हू चवे पियो त सपने में मूं सां फलाणो माण्हू विड़े पियो। भाई विड़ी वरी कीअं पियो? भाई विड़े वरी कीअं पियो? तूं त हुन कटोली ते सुम्हियो पियो आहीं। भाई मां बि उते ई सुम्हियो पियो हुयुमि, त तॾहिं त विड़ी पियो मूं सां। ॾिसो, सभु खेल असांजे अंदरि साखी आत्मा में थो थी रहियो आहे, पर उहो ॾिसण वारो केरु आहे? जेके टिनी अवस्थाउनि खे ॼाणे थो ऐं नियारो आहे। उहो असल न थो बदिलिजे, पर ॿुधाए थो सभु। जागृत सपनो, जागृत सोपन, शशुपथ तुरिया भी हुआ आत्मा राम की प्रिय। आत्मा जागृत ऐं अखियुनि में थी रहे, सपने में, कंठ में, शशुपथ में, हृदय में थी निवास करे। अष्टावक्र मुनि चवणु लॻो त ए राजन, जेको टिनी अवस्थाउनि में नथो बदिलिजे ऐं हिकु रस आहे, उहो ई सच आहे। जॾहिं सपनो ॾिसंदा आहियो तॾहिं बि अव्हांजे अंदरि आत्मा हूंदी आहे। जॾहिं गहरी निंड में सोचा पिया हूंदा आहियो, सपनो न ॾिसो। घणे बार पाण सुम्हंदा आहियूं, पाण खे को सपनो कोन ईंदो आहे, तॾहिं बि पंहिंजे अंदरि आत्मा हूंदी आहे। ऐं जॾहिं पाण जागृत हूंदा आहियूं, सभु कुझु ॾिसंदा पिया आहियूं पंहिंजे अखियुनि सां, तॾहिं पंहिंजे अंदरि आत्मा हूंदी आहे। सच उहो आहे जेको आख़िर ताईं बदिलिजे न। उहो ई आहे चेतन आहे ऐं सुख स्वरूप आनंद रूप आहे। उहो अजर अमर आत्मा तुंहिंजो स्वरूप आहे। उन खे ई ब्रह्म थो चवां। उन खे ई अस्थि, भाती ऐं प्यारो बि वेदांत में चयो वियो आहे। उन खे तो सुञाण, उहो ज्ञान स्वरूप आत्मा तुंहिंजो पंहिंजो पाण आहे। तंहिं ते राजा चवणु लॻो त ए भॻवान, उन आत्मा जो मूं खे दर्शन साक्षात्कार करायो, कृपा करे। अष्टावक्र जिन चयसि त ए राजन, उन जे लाइ तोखे भेट वरी ॾियणी पवंदी। राजा चयो, भॻवान, जेको तव्हां आज्ञा करियो, मां ॾियण लाइ तयारु आहियां। अष्टावक्र चयसि त तन, मन, धन। पोइ त राजा संकल्प करे सभु श्री सतगुरु खे अर्पण करे समाधि में वेही रहियो। थोरी देरि खां पोइ राज दरबार मां मंत्री आयो। अची राजा खे हथ जोड़े अर्ज़ु कयईं। चवणु लॻो त साईं, हलो राज दरबार में त नंढा नंढा राजा जेके आहिनि न, उहे टैक्स ॾियणु आया आहिनि। उन ज़माने में बि टैक्स हूंदो हो। जेको राजा हूंदो हो न, सभिनी खां वॾी पदवी वारो, उन खे जेके आड़ेस पड़ोस जा जेके नंढा नंढा राज हूंदा हुआ, टैक्स ॾींदा हुआ। उन्हनि खां हाली वठो न त उहो मोटी वेंदा। राजा सोचणु लॻो ऐं दिलि में चवणु लॻो, धन त सभु प्रिय श्री गुरु जे अर्पण कयो आहे। हाणे मुंहिंजो धन कहिड़े संबंध वणी ते श्री गुरु महाराज वठी या न वठे, पाण ॼाणे। पोइ हू चुप करे पंहिंजे आनंद में वेही रहियो।
थोरी थोरी देरि खां पोइ घर मां हिकु नौकर अची राजा खे चयो त हे भॻवान उथो हलो, घर देरि थी वई आहे, हिन हाली चांहि पाणी नाश्तो त करियो ऐं रसोई भोजन खाओ। राजा दिलि में सोचणु लॻो त तन यानी शरीर बि श्री गुरु महाराज खे अर्पण कयो आहे, पोइ मां बिना आज्ञा जे कीअं हलंदुसि ऐं खाईंदुसि। मां शरीर थोरी ई आहियां जो मूंखे उन बुख लॻंदी, आऊं त आत्मा आहियां। वरी राजा पंहिंजे उन निर्विकल्प समाधि अवस्था में वेही रहियो। वरी थोरी देरि खां पोइ हिकु फ़ाफ़ो घरां आयुसि, जंहिंमें लिखियलु हुयो त ए राजन, तव्हांजे नंढे पुट खे पेट में ॾाढो सूरु पियो आहे, न खाए पियो न पीए थो, छड़ो तव्हांखे पियो यादि करे, सो कृपा करे जल्दी अचो, हिन जी अची मोह ॾिसो त हीउ सही थिए। तंहिं ते राजा दिलि में वीचारणु लॻो, मन बि श्री गुरु महाराज खे अर्पण कयो आहे, हीउ मोह शोक चिंता दुख मन में ई रहंदो आहे, सो मां मन थोरी ई आहियां। पोइ त राजा मन अंदरियुनि शरीर खां परे अंदरि हलियो वियो, जिते दुनिया जे कुझु बि यादि कोन हुयुसि। सभई ॾिसी हैरान थी विया त राजा त श्री गुरु महाराज अलाए कहिड़ो जादू कयो आहे राजा ते, जो ना खाए थो, ना घर थो हले, न राजधानी में थो पधारजे, सिर्फ़ु ई सिर्फ़ु समाधि में लोलीन थी वेठो आहे। हाणे ही राज जो कारोबार केरु कीअं कंदो? ॾिस, अष्टावक्र मुनि हिन खां 3 शयूं घुरियूं, तन मन ऐं धन, जेको बि आहे सभु पंहिंजे गुरू जे हवाले करे छॾ, पोइ तोखे दुनिया में ई रही तोखे केर बि तंग कोन करे सघंदो, केरु तोखे डिस्टर्ब कोन करे सघंदो पूजा में, सही आहे। पोइ थोरी देरि खां पोइ अष्टावक्र मुनि जनक खां पुछणु लॻो त ए राजन, तूं केरु आहीं ऐं किथे बीठो आहीं, ॿुधा। तंहिं ते राजा चवणु लॻो त ए भॻवान, हाणे मां उते पहुची वियो आहियां जिते तव्हां मूंखे पहुचाइणु पिया चाहियो। अष्टावक्र मुनि चयसि त राजन, उते ई का शरीर जी बुख उन आहे? चईं साईं बिल्कुलु न। उते आहे को मन जो मोह शौक़ या चिंता? चईं साईं न। उते आहे का बुद्धि जी ॿियाई या चतुराई या चालाकी या अभिमान, कूड़ो दुनिया जो गुमान, राग दोष? चईं साईं न, उते न आहे। उते आहे को दुख या जनम मरण अचण वञण जो दुख? राजा चयो असल न। बसि हाणे उन आत्मा जी साक्षात्कार में हर वक़्तु स्थित थी रहो। तूं भले हाणे राज पियो हला, व्यवहार पियो कर, घर कुटुंब परिवार में रहो, पर उन में आसक्त न थींदे। दुनिया जो सभु कमु पियो कंदे, पोइ जीवन मुक्त पियो गुज़ारींदे, निर्लीप न्यारो पियो रहंदे। हाणे ही सभु कुझु मुंहिंजो सम्झी पोइ राज हला, तोखे हाणे ही आत्मा ब्रह्म जो दर्शन साक्षात्कार थी वियो, उन में हर वक़्तु पियो गुज़ार। ॾिस, आत्मा जो दर्शन कीअं पातो राजा जनक? सिर्फ़ु 3 शयूं छॾे ॾिनई। जेको धन उहो भॻवान जे हवाले करे छॾियईं, जेको मन उहो भॻवान जे अर्पण करे छॾियईं, ऐं जेको राज हुओ उहो भॻवान जे अर्पण करे छॾियईं। हिन बचियो ई कुझु कोन। तो जय सियाराम। अगरि पाण बि ईअं ई सभु कुझु भॻवान खे ॾेई छॾियूं त पाण खे बि आत्मा जो दर्शन थींदो आहे, पाण खे महसूसु थींदो भॻवानु सची में आहे। तो जय सियाराम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। हिन कथा जो नंढड़ो पार्ट, कथा त वॾी हुई, ऐं हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो।